मोटो नाहक है उन जे ख़िलाफ़ असां जी मदद कनि ऐं असांजा नौजवान वापसि थी पंहिंजे वारसनि ताईं पुॼनि ऐं उन्हनि जे वारसनि मां उन्हनि जे अमड़ियुनि मां उन्हनि जे भेनरुनि मां उन्हनि जे माउरुनि मां असां जेको आहे सो नाउमीदी वारी बेवसी वारी पोज़ीशन आहे उहा ख़तमु करे सघूं। उन लाइ असां वरी ॿाहूं ॿधी सभिनी इंसानी हक़नि जे इदारनि मीडिया जे दोस्तनि खे असां अपील था कयूं त महिरबानी करे असांजे नौजवाननि खे बचाइण लाइ अॻिते अचनि ऐं असांजो आवाज़ु अपील था कयूं त ख़ुदा असांजे जेके बनाया विया आहिनि कारकुन हुजनि सियासी कारकुन हुजनि या सिविल सोसाइटी जा माण्हू साहब जेके बि आहिनि उन्हनि खे फिल्म और आज़ादु कयो। जेकॾहिं नथा कयो त तव्हांजो कोर्ट उन्हनि ते को चार्ज करियो आहे को क्लेम आहे त तव्हां उन्हनि पंहिंजे कोर्ट में उन्हनि खे पेश कयो उन्हनि जे ख़िलाफ़ केस हलायो जीअं उन्हनि खे हिकिड़ो हक़ु ॾियो जेको उहा वकील करे केस लड़ी सघनि पंहिंजे जेको आहे सो वापसि ज़िंदगी रोज़मर्रा जी ज़िंदगी। ख़बरों ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो असांजो वेब चैनल AMJ न्यूज़ काज़ीअमन। फेसबुक ऐं यूट्यूब ते ॾिसण लाइ सर्च कयो मोमिन चूणो।